साईं सुबुह जा 7:30 थी विया आहिनि ऐं असां बि निंड करे हाणे उथिया आहियूं। हिते कुर्सी ते पई रहियो हुअमि। ऑफिस अञा बंदि आहे, ॾींहुं थी वियो आहे, पर हेॾा उहे इंडियन दोस्त बीठा आहिनि। हेॾो हमारा सुबुह वारो उन जी न्याणी आहे साईं, उन जो लाइसेंस आहे। हिते ई मेकअप वग़ैरह हर शइ तयारियूं काफ़ी ख़लक़ जी काफ़ी वेंदे आख़िर ताईं अॻे आंगुर जी तव्हांखे ॾेखारियोसीं। वीगा लैंड क्रूज़र नारा सभु बीठा आहिनि। ड्राइविंग लाइसेंस ऑफिस आहिनि, नंढा ॿार बच्चा सभु वार फैशन हिते थियनि था। साईं इहे आहिनि अमेरिका जा सूर। ॾिसो हिकिड़े ड्राइविंग लाइसेंस ठाराइण जे लाइ सुबुह खां 4 बजे उथणो थो पए सवेर। मज़े जी ॻाल्हि इहा आहे। उहो इन जे करे भाउ मुंहिंजा ऑनलाइन अपॉइंटमेंट वठो त महीने खां पोइ थो मिले, बुक त हलनि पिया। जेके तकड़ में ठाराइणो आहे वॉक इन, उन खे इहो आहे त सवेर अचिणो थो पए। जीअं असां आयासीं 4 बजे। थोरो तव्हांखे ॾींहं जो साईं नज़ारो कराए छॾियो। ॾिसो था पूरो टेक्सिस डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टी ड्राइविंग लाइसेंस ऑफिस। उन खां पोइ साईं सुबुह जो ॿाहिरि पखी चिरचिराहट हले थी पखियुनि जी। ॾिसो असां आयासीं उन ॾींहुं 7:30 बजे त ओॾे पोइ हिते जाइ मिली खिलक बीठी आहे, ठल्क पूरो साईं। बस साईं एम्प्लॉइज़ अची विया आहिनि। उहे गाॾियूं पोयों एम्प्लॉइज़ जूं, इहे गाॾियूं पोयों अचनि थियूं पियूं एम्प्लॉइज़ जो। मुलाज़िम आहे जेको हेॾो बि आयूं आहिनि, पर ख़लक़ जे दोस्त सभु बीठा आहिनि। वॉक इन ड्राइविंग लाइसेंस एंट्रेंस पूरो साईं। हे ॾिसो त पूरो साईं ड्राइविंग लाइसेंस खुले असांजी कुर्सी पई आहे ऐं दोस्त उहे इंडिया वारा उहे बि बीठा आहिनि। सभु ख़लक़ आयल आहे साईं। सॼा वीगा लैंड क्रूज़र पेजोराऊं सभु लाइन में। सुबुह सां 4 बजे अचण जो इहो फ़ाइदो आहे, पहिरियों नंबर मिलियो आहे। इहा साईं पहिरियों कुर्सी पंहिंजी आहे। हेॾो हे पंहिंजी ग़रीबाणी गाॾी बीठी आहे। शुक्र आहे अलाह जो। लाइन ॾिसो किथे पहुती आहे पंहिंजी। तो साईं असां नेप बेप करे नंढा बिंढा करे कुर्सी ते हाणे पूरा थिया आहियूं। बसि दरवाज़ो खुलण वारो आहे। पोइ साईं तव्हांखे अंदरि ॾेखारियूं था छा आहे सीन। तेसि ताईं हिकिड़ो शेयर थी वञे। शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। साईं अची वियो ऐलान। We are limited at the walk-ins, guys, for every location. So if you don't get that ticket, you can try again on another day. All right, I hope you're listening. पहिरियों पंहिंजो नंबर आहे साईं। ॾिसूं माण्हुनि खे वञनि। Good morning, y'all. Oh, thank you, sir. साईं पहिरियों पंहिंजो नंबर ऑनलाइन वारा जेके वञो अपॉइंटमेंट जो उहे विया वरी हाणे वाकई साईं ख़लक़ पूरी पोयों दर खुली हुआ। सुबुह 4 बजे आयासीं। महिनत रायगा न थींदी, महिनत जान आहे हिते। ईअं न आहे कोई कटे वञे हलियो को ॿियो। बसि साईं ख़लक़ बीठी आहे। हिन जो ऑनलाइन अपॉइंटमेंट आहे, हिन खे वञनि था ॾियनि। ॿिया सभु बीठा आहिनि।
चए अॼु 20 वठंदासीं छो त Y'all have ऑनलाइन appointments? Okay, come on. हिननि जा अची विया साईं अपॉइंटमेंटनि वारा डायरेक्ट साईं जंहिंजो You have अपॉइंटमेंट an आहे appointment डायरेक्ट for today? I do for 8. Okay, check in at the kiosk. Y'all have an त साईं पहिरियों नंबर पंहिंजो टिकट मिली वई पाण अची वियासीं हाणे पंहिंजो शुरू थींदो पाण किथे वेही था सघूं था त हे आहे वेटिंग एरिया कोरोना जे करे ॾिसो सीटां ख़ाली हर शइ त साईं ॾिसो She's not here at number 5. Might be somebody. She's at number 5. माण्हुनि खे वठी था वञनि साईं टेस्ट जे लाइ जेके आया आहिनि 2 टेस्ट ऐं इहे काउंटर उहे आहिनि साईं पोयों नंबर लिखियल आहिनि ऐं ॾिसो ऑनलाइन अपॉइंटमेंट न आहे त कीअं चकर थो थिए ऑनलाइन महीने खां पोइ थो मिले था पर जे वॉक इन करिणो आहे त पोइ इहो शइ ऐं ॾिसो केॾो माण्हू छॾनि था ख़ाली कुर्सियूं पयूं आहिनि पर होॾां प्रोसेसिंग हले थी पई असांखे साईं ॾिनो अथव अपॉइंटमेंट 9 बजे जो पूरो साईं जा इहा अथव इस वेटिंग एरिया पूरो साईं हे पूरो ठहनि था पिया लाइसेंस लाइ हलंदासीं ॾेखारियांव थो शेयर थी वञे हिकिड़ो त मज़ो अची वेंदो साईं गहमा गहमी वधंदी थी वञे रश वधंदी थी वञे ॿुधव बसि छा कयूं भाउ मुंहिंजा रिकॉर्डिंग ईअं पब्लिक अलाउ न आहे हिन जे करे लिमिटेड हिते रिकॉर्डिंग आहे छो त तव्हां ॾिठो आहे हिननि जा माण्हू साइकोलॉजिकली दिमाग़ी बीमार आहिनि हथियार खणी शुरू थी वेंदा आहिनि हिन जे करे इहे चवंदा आहिनि ऑफिस में अंदरि रिकॉर्डिंग अलाउ न आहे इन जे करे हिकिड़ी कुंड में वेही करे कुंड मां थोरी थकी भरियां थो पियो सही आहे वधीक हलो हे ॾिसो फन हर शइ साईं इंफॉर्मेशन लिखियलु आहे नंबर अची वियो ठीकु आहे माण्हू ॾिनी वञनि था पंहिंजो नंबर अची विया अची वियो साईं नो And you're at 7? नो मोटरसाइकिल And is your mailing the same as your यस residency? यस And do you live in a house or an apartment? दिस इज माई हाउस House? यस And do you solemnly swear that everything on your application is Yes. true to your best knowledge? Perfect. Did you want to renew it while you were here? यस सर Right now you were in a renewal period. नो रियली It expires the 2023, so we give you the 2-year period. So Oh, if okay. it's a 2, then you can renew it, and it gives you the additional time since you're doing it early. ओके Do you want to go ahead and renew यस it too? यस Just get it out of the way. Because I remember I still have 1 or 2 years still it has a validity. Yeah. I didn't knew it. And what about the vehicle registration? That you do at the DMV. Okay. If you need the address, just let me know. Okay. ये फ़ाइदा अथव एक्सपायर थियण वारो आहे उहो अपडेट थी करे ॾे 2 साल अॻु में बट प्लीज़ टेक अ गुड पिक्चर हा Yeah, I got you. You know, I came around like 4 a.m. in this morning, yeah. Because I came last Friday. And they were out. Yes, just like 2 numbers, 2 person in front of me, and they said we are done for the today. I said really?
Right here. I just wanted to confirm. So you left your home, other phone, and email blank, but on this one, if they're not good numbers, I'll delete them. But Okay. you have a 214-697-4066. Is that Yes. still good? Yes. And then you have a 214-697-4066. Is that still good? Yeah, that is my number. Perfect. And then you have an email which is a Z and then your last name and then under 786@gmail.com. No, nothing like a Z, my last name, number 786. So it doesn't have a little dash? No. Okay. At gmail.com. I had to turn around and go back and get it. What I could I have done it without it or no? No, I didn't think so. I got 15 minutes out and I was shooting it to go back. So on this one right here, it's Yeah. not meaning email. Welcome. Address, what's that, zip code? Yeah, I need a zip code. Sitting for the addresses. I didn't hear this. I put black. That's race. It's some racist stuff. Oh, sorry. Thank फार्म भरायती भाई. Do you wear contacts or glasses? No. No? Okay, cover one eye. And breathe on 5. From top This one right here. on your finger it's a PECFD. Cover the other eye. Read it backwards. Backward. Which one? The same one. DFCRF. What was the second to last one right here? It's not E. enough. E capital. P. Yeah. And then hands down, what two colors are on the board? Color on the board? Their color. It's a green. colors? Yes, green and red. Yeah. साईं अखियुनि जो टेस्ट छा कयूं साईं पोड़ा था थींदा वञो. Thank you so much. Yeah. And then you're going to sign right there on that pin pad. Sure. Like, can you clean it? Oh, yeah. Perfect. And now you're going to pick that little box up right there, like this, and place your thumbs on it. Both of them? Yes, sir. Okay. Perfect. Okay. And now you're going to go ahead and stand up against right here in front of this Photo. camera. Right here? Perfect. Scoot up a little bit. There you go. And you're going to look at that black lens, smile if you like, and wait for the flash. Good. It's loading. And give it 1 second. Just in case I ask for another. Sure. Done? Or is it loading? It's still loading, yeah. If it, yeah, it's good picture. Oh, good. Thank you. You're welcome. Now you have a nice setup. You see my last picture a little bit. I know. Now you have a good flash as well. And lighting too. Yes. The whole 9 yards. Exactly. Time best one stay though. Closer.
registration here today? Yeah. That's still at the DMV at the Marion Jim Ford building. You ready? All right. So how much fees? A16. Have you increased any No, fees? no, it's just the one fee. So we don't have to do two. That's why I said it's better just renew it than just Yeah. replacing it. And then having to renew it again. Okay, So it's going to be a total of $33. It's just going to load and I'll let you know. okay. And can I through my Discover or? Yeah, that's fine. Okay. Card is fine. So you are born here in Texas? Yeah. Which Denton, part? Texas. Huh? Which part? Denton. Denton? Born and raised, yeah. Yeah. Denton is nice place, huh? Yeah, it is. Very, very cool. I'm gonna go under the observation, but I'm not gonna start out like right here immediately. Manager item sign. Perfect. Sounds good. All right. And then you're going to go ahead and swipe right there. Pesa, treaty. Perfect. Good. So how long it will take? It takes about 2 weeks or so, usually at the, roughly. Usually sometimes it's less. Okay. But the paper copy that I'm going to give you is valid for you to drive with because this is your license. Okay. You just have to make sure that it's very important that you do not cut it or tear it, that you can fold it. So just take really good care of it until the other one arrives. Okay. Hey, I have one for you whenever you're done. It's an address change. ठीक है उससे income. You need a sign, right? Yes, you're going to sign it. I remember that thing. Yeah, from last time. No, this is, I believe, this is my like a third license. Really? No, fourth time I'm in the DMV office. In Texas? Yes, in last 10 years. Oh my God, that's a lot. Not a lot, because I was keep changing my addresses Oh, you and keep because of, moving? Yeah, this hopefully this is good. This one's gonna be good until 2031. So oh, yeah, so unless thank you change you. your address, then we'll see. Thank you We'll so see. much. You're Last time welcome. they gave me around like for 3 years, and this Yeah. time you are giving me 10 years. Thank So you. that one right there is just your receipt. Okay. So make sure that you know that that's just your receipt, okay? This Okay. one right here is your license, okay? Okay. So verify that everything on here is correct, your address, your name, and everything like that. If it is, you're gonna sign right here, okay? And like I said, make sure you do not cut it or tear it. Sure. So make sure everything's good, and then just sign right there. Okay. And that's just yours. That's your receipt. Okay. All good? You're all good to go. Thank you so much. Have a great one. You too, and Rihanna. Yes. Have a great rest of your You day. too. Thank you. All right, are you okay? Yeah, I'm ready. Sign થઈ ગયો license. Thank you so much, sir. No problem, Have a sir. good day. You too. All right. त साईं हाणे माण्हू अचणु शुरू थी विया आहिनि, रश लॻी पई आहे पोयों. You're gonna go to counter वेटिंग एरिया आहे ॾिसो. 5. घणो वधीक नथो ॾेखारे सघां छो त अंदरि रिकॉर्डिंग में न आहे. हिननि जे लेखे फ़ोन में आहे पर हले थी पई. हे ॾिसो साईं माण्हू पोयों ऑनलाइन अचण ताईं कंप्यूटर ते चेक इन थींदो आहे साईं. धड़ाधड़ धड़ाधड़ साईं. Thank you, sir. वेलकम. थैंक यू. त साईं इहो हुयो पंहिंजो लाइसेंस ठही वियो साईं. पेपर ॾिनो 15 ॾींहंनि में चयूं तो वटि अची वेंदो. छा ऐं माना 15 ॾींहंनि में तो वटि अची वेंदो लाइसेंस. पर 15 ॾींहं न साईं, 4-5 ॾींहंनि में अची वेंदो आहे. पोइ चए तूं
वो यूज़ कञा पर फ़िलहाल ये पेपर ॾिनो अथऊं कागज़ साईं हिकिड़ो सेकंड दोस्तो तव्हांखे थोरो डेंटन शहर जो नज़ारो बि कराईंदा हलूं ऐं उहो तव्हांखे दॻ ॾेखारींदा हलूं सुबुह 4 बजे जेको आया आहियूं अंधेरे में गाॾियुनि खां बचाईंदा पंहिंजी गाॾी कढंदा ऐं ओ साईं दोस्त जेके गॾे हुया उहे अञा ताईं बीठा आहिनि सुबुह सां हे साईं लाइसेंस DMV ऑफिस त मां इहो चवां पियो भाई लाइसेंस ठही वियो हफ़्ते खनि 15 ॾींहंनि में माना मेल में अची वेंदो ओरिजिनल वारो हाली कागज़ ते कचो ॾिनो त इहो गॾु हुजे जे अगरि ज़रूरत पई त तूं छा चवंदा आहिनि जे किथे पुलिस पुछे त हे पेपर ॾेखारींदा भाउ ठहियलु आहे कचो लाइसेंस कचो मीन्स माना पेपर ते आहे हार्ड कॉपी उहा अची वेंदी साईं हफ़्ते खनि में बसि पोइ बसि लाइसेंस ठही वियो पर तव्हांखे थोरो डेंटन शहर जो हिते जेको आयासीं रस्तो उहो त सुबुह सां आयासीं पर हिन वक़्तु तव्हांखे ॿिए रस्ते खां थोरो घुमाईंदा फिराईंदा हलूं थोरी दुनिया ॾेखारींदा हलूं टैक्सिस जी कंस्ट्रक्शन बि हिते हले थी आहिनि पर ब्लॉक न आहे ॾिसो था रोड ठहनि था पिया हलनि था स्कूल डिस्ट्रिक्ट अची वियो स्कूल डिस्ट्रिक्ट माना अधु स्पीड साईं 30 आहे ॾिसो था हे त हाणे मूंखे पंहिंजो पाण स्पीड घटि करणी आहे पंहिंजो पाण जे न कंदुमि मां चालान थियुमि त डबल दंड आहे स्कूल ज़ोन ऐं कंस्ट्रक्शन ज़ोन में डबल दंड हूंदो आहे भाउ स्कूल ज़ोन स्कूल बस खां पासो हिते ॾिसो था असां वटि चिंची ऐं बसियूं वेगना हिते साईं स्कूल बस ई आहे या त तव्हांजी पंहिंजी ज़ाती गाॾी हुजे या स्कूल सरकारी स्कूल जी बस ई आहे ट्रक नमूने हाणे ॾिसो लड़ंदी 30 खां मथे स्पीड न 30 खां मथे स्पीड न साईं 30 खां मथे स्पीड न आहे बसि हे साईं ॿार वञनि था स्कूल जा असां 45 आहे पर 30 आहे स्कूल ज़ोन में 30 आहे साईं वधीक न हाणे 45 थी वई हाणे छिक बाबा छिक बाबा छिक 1 2 3 हरियाली नवां रोड तव्हांजे लाइ भाउ मुंहिंजा ड्राइविंग लाइसेंस अधु राति जो ठाराइण आयासीं पर इहो अथव महिनत जो नतीजो कोशिश निंड फिट आहे 4 बजे ड्राइविंग लाइसेंस आयुमि छा स्टिकर आहे हा साईं स्टिकर शेड अचे थो 4 बजे आयुमि 4 बजे खां पोइ वेठो रहियुमि कुर्सी ते पई रहियुमि कुर्सी रखी आहे खणी आयासीं रखी करे सुम्ही पियासीं कुर्सी ते ई जॾहिं 8 बजे ऑफिस खुली हाणे घणो थियो आहे हाणे 8:30 थी वियो आहे अधु कलाक में ॾिसो अधु कलाक जो कमु हुयो पर 4 बजे अचिणो पियो छो त हिते चाचो मामो एक्सेप्ट न आहे हिते को ॿियो माण्हू एक्सेप्ट न आहे वास्तो क़ाबिल क़बूल न आहे हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसान पाण क़बूल आहे त भाउ अचु पाण लाइसेंस ठाराए ऐं वेहो को चाचो मामो न को सिफारिश न को नानी मासी न हिते इहो चकर आहे साईं इहा आहे अमेरिका इहा आहे अमेरिका 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 हो छा चवंदा आहिनि साईं अमेरिका जा सूर पाकिस्तान मौज मस्ती आहे न चाचो वेठो आहे पाण कराए ॾींदो या फलाणे जो दोस्त आहे पाण थी वेंदो घर वेठे लाइसेंस घर वेठे हा मूंखे हाणे यादि आहे साईं घर वेठे त कोविड जा कार्ड बि था ठही वञनि सदको हाय जियो पाकिस्तानी जियो भई असां हिते तव्हांखे थोरो कराईंदो हलां हे ॾिसो डेंटन शहर जे पासे में ॻोठु ॿाहिरियाड़ी सफ़ा ॿाहिरियाड़ी में बि पर रोड रस्ता बिजली पाणी गैस ज़िंदगी जो बुनियादी हक़ असांजे माण्हुनि खे ख़बर ई न आहे त बुनियादी हक़ इंसान जा कहिड़ा आहिनि वोट ॾिनो आहे उन जो कहिड़ो हक़ आहे उहा परवाह ई न आहे
पर हिते ॾिसो पाणी बिजली गैस नारो जेको हणंदा न हिते साईं उन बुनियादी सहूलियतूं हर शइ मौजूदु आहे रोड ॾिसो था कीअं आहे असां वटि अहिड़ो हाईवे आहे हिते हिनखे ॻोठ में हिननि खे ॾेई छॾियो अथऊं वठो बाबा रहो गुलकारियूं सियारा अचनि था वण बण छणी वेंदा बाबा ॾिसो था हिते थेलियूं पयूं आहिनि छो त ॻोठ आहे न गंद किचरा ढेर ईअं उॾरिया पिया आहिनि वाह इहे बि अमेरिका जा हिसा आहिनि अमेरिका सॼी साफ़ सुथरी न आहे जंग ॾिसो था कोई काठी को बुंडी कटे न हरियाली 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 पर हिते हिकिड़ो रस्तो ईंदो आहे ठाऊ को गुर वाह ॾिसो साईं हेड़ा ब्रिज हेड़ा रस्ता हेड़ा रोड वाह स्लो बाबा बरसाती नालो जेका ज़मीन वठूं पिया उहो अहिड़ो नालो हुयो साईं बरसाती अहिड़ो नालो हुयो जेका ज़मीन ख़रीद कयूं पिया इन खां पोइ ईंदे ई साईं हिकिड़ी सोसाइटी में दाख़िल थी आहियूं जिते हिकिड़ो एकड़ जो लाट 2 एकड़ जा लाट आहिनि VIP घर VIP सोसाइटी पर स्कूल डिस्ट्रिक्ट हितां जो भलो न आहे न त पाण हिते त घर वठूं आओ अहिड़ो जंहिंमें पोयों ईअं पधर बि हुजे आहे वॾो एकड़ जो घर बि ईअं कोठी ठारायो आहे कस्टम हाउस ॿुध भाउ ओ हीअं पोइ हिते ईअं फैंस अछी गाड़ी जेका वणे उहा हणायो आहे ॿुध भाउ अहिड़ो जीअं घर आहिनि पोइ हिते घर ठाहियो आहे पंहिंजो एकड़ जे लाट ते उहे पोइ ॾिसे थो अंडे बचे करायो आहे ॿकरियूं पालियूं आहे कुकड़ियूं बुकड़ियूं पर हितां जो स्कूल डिस्ट्रिक्ट सही न आहे छो त ॿार पंहिंजा अञा नंढड़ा आहिनि था इन जे करे स्कूल प्राइमरी सरकारी सुठो हुजे ज़ोनिंग सुठी हुजे उते पाण घर वरितोसीं पर हे साईं पूरी सोसाइटी बसि साईं $5 लख वधीक महांगो न 8 करोड़ रुपए जो घर आहे हिते ॾिसो 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 साईं ओए ॾिसो पोयों कुकड़ियूं शुकड़ियूं पालियूं वेठो आहे वाह पखीअड़ा इहे ॾिसो था एकड़ जा लाट आहिनि 2 एकड़ जा लाट 1.5 एकड़ पोयों बसि ॾेई करे जंगलो उन में जंगल में मंगल कई वेठो आहे हेॾो हे घर ॾिसो साईं हेॾो हे ॾिसो घोड़नि जी हिननि वरी रेंच घोड़नि जा ठाहिया आहिनि वाह साईं वाह पूरा साईं इहे अथव अमेरिका जा सोसाइटियूं अमीर सोसाइटी गरीब सोसाइटी रे माई ख़्याल सां बाबा ठक ऐं कावड़ में आया उन्ही खां पोइ साईं हे पूरो ॾिसो वाह ॾिसो त कीअं साफ़ सुथरी इंग्लिश माहौल लॻो पियो हा आहे बि पुराणी ॾाढी पर रोड ॾिसो वणकारियूं ॾिसो छबरा ॾिसो गुलकारियूं ॾिसो हर कंहिंजी घर जी ज़िमेदारी आहे सिटी जी ज़िमेदारी न आहे त हितां ॿुहारी मुंहिंजे घर जे अॻियां ॾे माना रोड साफ़ सुथरो ऑटोमेटिक हे छबर जी ॻाल्हि कयां थो छबर इहा मालिक खे कटणी आहे हे घर ॾिसो साईं महल आहिनि महल घर आहिनि कोठियूं आहिनि बाबा असां वटि बि कोठियूं आहिनि पर असां वटि नक्शा ई ॿिया आहिनि भाउ जंहिंखे जिथां वणे नाली छिके जिथां वणे घिटी ठाहे हिते कीअं सिधो आहे को इंच त हेॾे रोड ॾे अचे न इहो आहे कानून साईं हे ॾिसो छबर ईअं बाक़ाइदा ईअं वण बण ऐं साईं हिन जा वण जेके आहिनि इहे हो न हूंदा आहिनि भाउ मुंहिंजा फ्रूट वारा इहो अलाए छो इहे चवंदा आहिनि फ्रूट वारे में गंद थींदो आहे हे बसि हे पोखिया अथऊं सिर नसरजी आहे साईं सिर नसरजी आहे सियारो अची वियो राति थधिड़ी ॾींहं जो गर्मी अमेरिका में बि अॼुकल्ह इहो मौसम आहे भाउ मुंहिंजा तव्हांखे ॾिसो अल्लाह सुभान अल्लाह साईं माशाल्लाह अल्लाह बख़्शे ॾे मालिकनि खे आस्ते 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 हे घर ॾिसो साईं अंदरि वणनि में घर वीका शीका साईं सभु घर हिते सभु माल हिते साईं सभु माल हिते हाणे हीअ माशाल्लाह हीअ कोठी ॾिसो साईं हा ईअं न चओ न साईं असांखे पाणी ऑटोमेटिक गुलनि खे पर हीअ कोठी ॾिसो साईं हेॾे घर हे एकड़नि में लाट हीअं फैंस लॻल अथसि
हिन जी साईं एंट्री ते ही हे ॾिसो हे घर अलॻि उन खां पोइ हे एंट्री आहे साईं हिन जी एंट्री ए थियो नालो साईं हाणे तव्हांखे पोयों ई नज़र थो अची सघे बाक़ी हाणे ओयो लिखियलु अथव टेक्सिस हॉर्स रैंचिंग हाउस बाक़ी हे अची वियासीं पंहिंजे हाईवे 380 ते यू नो माय बॉयज़ 380 380 ओयो लेक व्यू झील जे नज़ारे वारी सोसाइटी हे अची वियासीं हाईवे ते साईं ट्रैफिक सुबुह ॾिसो पिया कुकड़ूकू लॻी पई ऐं हाणे गाॾी गाॾी सां आहे बाबा अलाह अकबर ट्रक बीहनि साईं ए बम ए साईं खाली थी बाबा जग्गा ॾे सुहिणा साईं पासे मां कंदे असां साइड मां निकिरी आयासीं कमु पटींदासीं हाणे पंहिंजे वीघे मां न साईं सॉरी माज़रत पाण वटि वीघो न आहे साईं पाण वटि गाॾी आहे ॿी निसान अरमाडा त भाउ मुंहिंजा इहा आहे अमेरिका इहा आहिनि अमेरिका जा सूर हिते अमेरिका में सूर कहिड़ा आहिनि हर कमु पाण करिणो आहे ड्राइविंग बि पाण धोबी बि पाण कमाइणो बि पाण ख़र्चु करिणो बि पाण हिते तव्हां माण्हू नथा रखी सघो साईं चङा भला अफोर्ड नथा करे प्राइवेसी साईं मुंहिंजे घर में हिते माना ईअं कान मुंहिंजे घर में ॿियो छो अचे सही ॻाल्हि बि आहे हिते कंपनी चवंदियूं आहिनि पैसा ॾींदा पंहिंजी गाॾी पाण हलाए ड्राइवर न रखी ॾींदासीं भाई गाॾी न ॾींदासीं भाई वॾी वटि या नंढी वटि आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे पैसा बचाए या खपाए तुंहिंजी मर्ज़ी आहे असां तोखे बसि पघार ॾींदासीं हिते ईअं न हाउस बिल्डिंग जो लोन मिले उहो चई लोन थो चए साईं माना उहो छा चवंदा आहिनि अलाउंस ट्रांसपोर्ट अलाउंस 1000 लीटर में उहो छा चवंदा आहिनि महीने जो तेल थी पोइ माण्हू वरी चोरियूं कंदो आहे पर्चियूं विकिणंदो आहे हिते कुझु न हिते पघार आहे बसि सुकी पघार ॾी आहे वञी खा पी मौज कर चोरियूं कर तेल कर छा बि कर कुझु न मिलंदो पंप वारनि खां कूड़ा बिल न ठहंदा हिते साईं अहिड़ा सिस्टम आहिनि हे ढंढ असांजे पोयों घर जे बसि हाणे सम्झी त विया हूंदव घर अची वियो आहे ट्रैफिक बि अची वई आहे साईं ट्रैफिक त सफ़ा उस्ताद गुनागुन कमु ख़राबु कयो थी वियूं सभु ईअं थींदो अथव प्यारा ईअं थींदो अथव दा सुबुह कुकड़ू कुई ऐं हाणे गाॾी गाॾी सां हे साईं कमु ख़राबु थो करे हे ट्रक हे जेके वञनि था न कारियूं इहे कमु ख़राबु थियूं करनि असां वेंदासीं हेॾो कुंड मां सुकून सां बसि साईं पर पोयों नज़ारो VIP हूंदो अथव इहो मूंखे ॾाढो इहो नज़ारो वणंदो आहे त बसि हाणे हलूं था पिया घर ॾे ऑलमोस्ट देयर साईं ऑलमोस्ट देयर असांजा बचड़ा चवंदा आहिनि बाबा हाउ फार असां चवंदा आहिनि ऑलमोस्ट देयर बाबा ऑलमोस्ट देयर ऐं दोस्तो मां हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां अमेरिका में गवर्नमेंट जेके बि ऑफिसिस आहिनि उते साईं 90% औरतूं कमु कंदियूं आहिनि तव्हां काउंटी ऑफिस वञो माना ज़िलई क्लर्क ऑफिस या हाणे ड्राइविंग लाइसेंस ऑफिस में बि हुयुमि त कुल 2 खां 3 माण्हू हुया बाक़ी 15-20 मायूं बल्कि उन खां वधीक हूंदियूं मां पासपोर्ट ऑफिस वञा उते बि मायूं हिते साईं गवर्नमेंट सम्झो हिते कमु आहे फीमेल जो मोस्टली
मर्द भी आहिनि पर सफ़ा लिमिटेड गाॾी रजिस्ट्रेशन उन ॾींहुं तव्हांखे DMV ऑफिस ॾेखारी ॿुधव उहो उन में बि साईं उहो ई मायूं त अमेरिका में इहा वॾी हिकिड़ी शइ आहे सही आहे भाउ हर को पंहिंजे कम सां कमु सुकून अमन कुटको सटको बि आहे पर वॾनि शहरनि में न जिन शहरनि में हिते ॿाराड़ी में सुकून मस्तु माहौल आहे जीअं ॻोठ में पंहिंजो सुकून हूंदो आहे न अल्लाह उहे ज़मीन कणका ईअं सुबुह सां ईअं थकाइड़ा बाग़ बगीचा हुजनि हाय हाय इहे साईं ॿाराड़ियुनि में ई मज़ा अथव वॾनि शहरनि में किथे मज़ा आहिनि इहे ॻोठनि में मज़ा हा साईं मां ॻोठ में रहंदो आहियां काफ़ी विच में दोस्त चवंदा दादा तव्हां त ॻोठ में मां चयो हा भाउ मां ॻोठ में रहंदो आहियां मूंखे पसंदि आहे ॻोठ में रहणु अल्हम्दुलिल्लाह मज़ो आहे ज़िंदगी जो बसि साईं पहुची वियासीं पंहिंजे ऑलमोस्ट घर ॾे माना घर वारे रोड ते माना हिकिड़ो चौक हूंदो आहे न जितां पोइ तव्हांखे लॻंदो आहे बसि हितां पंहिंजी सल्तनत शुरू आहे हितां पंहिंजो घर शुरू आहे सम्झो पंहिंजी जॻह आहे हितां बसि ट्रैफिक जाम आहे हिन वक़्तु अगाड़े त कुकड़ू हुई राति जो माना पर हाणे ताईं वॾी ट्रैफिक लॻी पई आहे बाबा तव्हां मथां सचो अलाए कूड़ थो हणे हे ॾिसो गाॾी गाॾी सां यको गाॾी 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 यको साईं गाॾी गाॾी सां आहे छा कयूं बाबा साईं हणणा जो जान आहे सुबुह सां 4 बजे वियाऊं सूमर जो ॾींहुं आहे 9 बजे मीटिंग आहे किथे तव्हांजे लाइ प्रोग्राम अलॻि काॾे वञूं असां साईं असांजी जान प्यार असांजो ढंढ जानो काॾो ढंढा न काॾे वञूं साईं छा कयूं ढंढ खे बि मुंहुं ॾियणो आहे पंहिंजे पाण खे बि घुमणो फिरणो बि आहे साईं ट्रैफिक बसि साईं अॻियों सिग्नल त पाण थी वेंदासीं लेफ्ट माना पंहिंजो तर शुरू थी वेंदो साईं हिननि वीगन शीगन खां गाॾियुनि ट्रकनि खां अॻु वठंदा गाॾी जे स्पीड खे वधाईंदा पाण अॻिते वधूं था पंहिंजे स्टॉप ॾे ठीकु आहे भाउ टिक 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 साईं अची वियो बसि इन खां पोइ पंहिंजी सल्तनत शुरू आहे हे पंप गैस स्टेशन ऐं बचिड़ो काॾे थो वञे साईं बचा पंप तारा ॾिसो साईं हिते बि खुलियल तारा हिते बि साईं पर ट्रैफिक ॾिसो मुंहिंजा मिठा भाइरो शेयर अदा विसरी वई असली ॻाल्हि त तव्हांखे ॿुधाइणु शेयर थींदो हले भाउ मुंहिंजा हिकिड़ो शेयर थी वञे अमरीकी ज़िंदगी सुबुह जो साईं 9 बजे 8:50 ते छा अपडेट आहे ॾिसो हिन वक़्तु अपडेट आहे माण्हू हर को ऑफिस वञे थो हर को कम कारनि ते हणणा जान आहे बाबा हणणा जो जान आहे थकी पियो आहे साईं इंसान जीअं जी उमिरि वधे थी न उहा एनर्जी लेवल नथो अचे अरे थकबा था वञो आहिस्ता आहिस्ता ज़िंदगी जी ईअं ई साईं शाम थी वेंदी माण्हू हणणा में गुज़री वेंदो ढस हिकिड़ी गाॾी वई ॿी बि वई ट्रालो अची वियो हाणे टीं बि वेंदी ढस
पोइ साईं चौथी बि असांजी निकिरंदी ढस हे हितां पंहिंजी सल्तनत शुरू साईं बसि हे पंहिंजी सोसाइटी आहे यूनियन पार्क तव्हांखे सॼी घुमाईंदा हलंदासीं अॼु यूनियन पार्क हे साईं हिन जी एंट्रेंस ते हीअं ख़ूबसूरत नज़ारा परियों हे स्कूल आहे हुयो हीअ सोसाइटी एॾी वॾी आहे हिन में साईं 2 स्कूल आहिनि गवर्नमेंट जे तरफ़ां एॾी वॾी आहे इहा आहे कोई साईं 250-300 एकड़ ते आहे सोसाइटी वॾी माना जम्बो साइज़ हे साईं मोंटीसोरी स्कूल माना स्कूल का अॻ में चाइल्ड केयर उन्हीं खां अलावा त हीअं अची वरी घर सोसाइटी शुरू थी वई ट्रक ट्राला भाण बीठा आहिनि था हे स्कूल डेंटन इन में ॿार मुंहिंजा न वेंदा आहिनि था हे डेंटन ISD आहे असांजे परियों बॉर्डर रोड टपी ओॾे परे प्रॉस्पर ISD में आहे हे चौक सेंट्रल पार्क हे ॾिसो था कम्युनिटी पार्क आहे साईं तव्हांखे इहो बि अगरि ॾेखारे चुका पंहिंजे बचड़नि खे वठी अचो स्विमिंग पूल वग़ैरह तव्हांजो को दोस्त महिमान अहबाब अचे थो जंहिंखे तव्हां घर नथा वठी अचणु चाहियो उन खे हिते वठी अचो हे सोफ़ा लॻल आहिनि ॾाढो इंग्लिश माहौल साफ़ु सुथरा मीटिंग रूम AC रूम बि आहिनि खाया पीआ बोतल पाणी हर शइ मिली वेंदी आहे साईं तव्हां हिते उन दोस्त सां मुलाक़ात करे मीटिंग करे हितां ई ॿाहिरों टरकाए छॾियोसि बसि घर न हेॾो घर आहिनि बाक़ी जे दोस्त आहिनि घर वारा आहिनि वाट आहे जंहिंसां घरवारी आहे उहे साईं घर हे हिते सेल्स ऑफिसियूं सुबुह सां हे ॾिसो वॉक रनिंग आंटियूं करनि थियूं पियूं हेॾो घर हे ऑफिसियूं साईं हे पूरा घर के प्लाट ख़ाली आहिनि ठहनि था इहे बसि हले थो जान साईं हिते बि छिक छिक आबादी हे ॾिसो था हे मंजिल के 5,000 एकड़ एॾी हूंदी का हिन जी वॾी आहे साईं हे ख़ल्क हिन में जो स्कूल ई 2 आहिनि जंहिंमें पोइ उन में हद आहे हे साईं ॾिसो हे अची वियासीं हीअं वरी हीअं हे हिकिड़ी ॿी आंटी रनिंग करे थी पई न केरु तकेसि थो न ताड़ेसि थो न छा आहे हिते ख़ुशबाश माहौल आहे हर कंहिंजे लाइ हे डॉग पार्क कुता ॿिलनि वारो पार्क इहो बि तव्हांखे ॾेखारे चुको आहे पहिरियों हे माण्हू उते वठी आया आहिनि हे नवां घर ठहनि था पिया घर जी क़ीमत साईं हाणे तव्हां ज़रूरु पुछंदो मां करो घटि में घटि 3 करोड़ त पाकिस्तानी 3 करोड़ हिते माना 3 करोड़ घणो थियो हा $2 लख हा साईं $2 लख ताईं ॿाराड़ी में तव्हांखे सुठो घर मिली वेंदो तव्हां खणी अचो तव्हांखे मां वठी ॾींदुमि बसि तव्हांखे न मिले न सुठो नओं ब्रैंड न्यू टेक्सास में नओं ब्रैंड न्यू घर बाक़ी हाणे चओ न्यूयॉर्क में वठी ॾे कैलिफोर्निया पोइ त साईं भॼी वञो उहे माशाल्लाह महांगा आहिनि साईं हुते दोस्त रहंदा आहिनि नंढे घरनि में महांगनि घरनि में पर असांखे पसंदि न आहे असां चवंदा आहियूं वॾो हुजे ॻोठाणो सुकून हुजे रोड ते मां ज़िंदगी न गुज़ार हाणे ॾिसो घणा 10 मिंट 15 मिंट थिया मां हुतां पंहिंजे घर पहुची वियुमि ॾिसो त हे अञा ज़मीन तयारु थिए थी हेॾा फुल थी विया आहिनि प्लाटिंग वॾी थी हले भाउ मुंहिंजा हिते प्लाटिंग जो वॾो जान आहे हे बि साईं अमड़ीअ कुतड़ा खणी घुमाईंदी थी वते ॾिसो था हिते हिन जी ज़िंदगानी अलॻि आहे भाउ मुंहिंजा तव्हांखे पूरो अमेरिका जो नज़ारो कराए छॾियो आहे असां बाबा अची वियासीं ॾिसो घर ठहनि था इंफ्रास्ट्रक्चर हे घर स्ट्रक्चर गाॾियूं पोयों कढ पंहिंजे प्रोटोकॉल में छा चवंदा आहियूं सवली सिंधी में दाबे में साईं दाबो ई खोड़ आहे दाबे में बाबा दाबे में पर दाबे खे छॾियूं था हितां स्कूल हुयो ॾिसो हाणे वरी हिकु ॿियो स्कूल अची वियो हेॾो अची वियासीं स्टॉप साइन ते गाॾी बीहाइणी आहे राइट तकिणो आहे लेफ्ट कोई कान्हे पोइ पाण खे वरी हीअं हलणो आहे हे सोसाइटी साईं यूनियन पार्क आहे यूनियन पार्क हिकु ई सोसाइटी हलंदा ऐं हिते थंबा जा काठी जा आहिनि सभु बिजली जा ॿाहिरि आहे ऐं थंबा काठी जा
सॼी अपडेट ॾियांव न भाउ मुंहिंजा पोइ वरी चवंदो त हे न आहे हो न आहे तव्हांजो ड्रॉ कराए छॾींदुमि सफ़ा हेॾे साईं ठहनि था पिया डी वेब घर सिंगल स्टोरी नंढा घर ग़रीबाबाद माना साईं माना छा चवंदा आहिनि जंहिंजो कमु ख़र्च बालानशीन कमु साईं जंहिंजी जेतिरी इजाज़त ॾे सिंगल स्टोरी कंहिंखे वणंदा आहिनि अब डबल स्टोरी न हुजे सिंगल उहे सिंगल स्टोरी आहे कुल सिंगल स्टोरी घर आहिनि माना फेस हिते बि साईं फेस आहे न ब्लॉक 1 ब्लॉक 2 ब्लॉक 3 ईअं आहे हे सॼा उहे बाक़ी रोड रस्ता तव्हां बसि उन में ई त अमेरिका खटे वई आहे अहिड़ा नज़ारा आहे हरियाली हरियाली साईं ॾिसो त हे पूरो अॻ में प्लानिंग सां वाटर सप्लाई सेवरेज सॼो ड्रेनरेज अलॻि रेन वाटर अलॻि थींदो गटर जो पाणी अलॻि थींदो इहे साईं सभु हे अमरीकी प्लानिंग सां आहे न खाऊ पीऊ न आहे न कमु अॻ में साईं असांजो त रोड ठाहींदा नाली पोइ ठाहींदा असांजा अहिड़ा मस्ताना आहिनि असांजा साईं मस्ताना माण्हू अथव मस्तानियूं गवर्नमेंट आहे अलाह हिदायत ॾियनि अलाह सम्झ ॾियनि बाक़ी मस्ताना आहिनि पहिरें नंबर जा हे ॾिसो कीअं केॾी फुटपाथ ठहियल आहे केॾी न हीअं वॉक हिते शाम जो कोई रनिंग करे ॾिसो हिते साईं मज़ा ई अलॻि आहिनि पोइ हिते ईंदा आहिनि साईं इहे वॾेरा हिते घुमंदा फिरंदा आहिनि ईअं कुतड़ा पालींदा आहिनि मां ॿटनि खे सुञाणींदो आहियां साईं हिते अची रिटायरमेंट चवंदा आहिनि बचनि जे लाइ आहियां पोइ पाण ईअं कुता खाए करे घुमंदा आहिनि पिया हिते उन्हनि खे पाकिस्तान में बि हूंदा आहिनि अहिड़ी ॻाल्हि न आहे भाउ पर साईं हे अमेरिका जा नज़ारा हे साईं हाय हाय बसि साईं तव्हांखे अॼु सफ़ा 1 नंबर कमु कराए छॾियो हे ऑफिसियूं साईं घर वठिणो हुजे त हे ऑफिसियूं आहिनि सॼियूं झंडा लॻल हुजे सम्झो ऑफिस आहे अमेरिका में जिते झंडो ॾिसो हुते सम्झो ऑफिस आहे त साईं मुंहिंजा बसि पहुची वियासीं पंहिंजे घर पंहिंजे ब्लॉक में ॾिठव केॾी वॾी सोसाइटी आहे असांजी पर हर को पंहिंजे घर में ख़ुशि ऐं हे ॾिसो जो कचिरो हे सावा दॿा ॾिसो था हे कचिरे जा उहे हेॾो हर कंहिं कढी राजू सूमर जो ॾींहुं त अॼु कचिरे जो हे हर को खणी वेंदो ॾिसो इहे इंसाननि वारियूं हरकत आहिनि न हे ॾिसो सभिनि कचिरा भरे कढी रखिया आहिनि सभिनि त भाउ मुंहिंजा सुहिणा सॼणो पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो तव्हां असां वठंदासीं हाणे इजाज़त छो त पाण अची विया आहियूं पंहिंजे घर गाॾी सिधो ख़ैर सां शेयर करे छॾिजो साईं उहो अॼु मां तव्हांखे न ॿुधायमि छो त अॼु बैटरी पंहिंजी थोरी थकल आहे सवेर उथियो हुअमि सफ़ा सुतो ई न हुयुमि पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो शेयर कजो ऐं असां बसि हाणे वियासीं पंहिंजे घर टू